हल तराज़ा हल आए। साईं वरी सचल सां यादि अची वियो। जी जी बिस्मिल्लाह। हल तराज़ा हल तुंहिंजा सारा मौलवी पर मुंहिंजो हिकिड़ो सचल। वाह है, क्या बात है। दोस्तों जैसे तो मेरे साथ है सच्चल सरमस्त का फ़कीर मौजूद है जो वहाँ पर सिंगिंग करता है, सूफ़ी सॉन्ग्स मतलब गाता है, सुनाता है लोगों को। आज हमें एक सॉन्ग सुनाएगा फ़कीर साईं, हो जाए जी। ओ गुंड खोल दीदार करावो मैं आया मुख वेखण साईं आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण गुंड खोल दीदार करावो मैं आया मुख वेखण पापा देव पेरा विच कड़ियां पापा देव पेरा विच कड़ियां पायल को शिमकावो मैं आया मुख वेखण हाल सचल दा मालूम तैनू हाल सचल दा मालूम तैनू सायल को न सिकावो मैं आया मुख वेखण गुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। और कोई हो जाए, क्या बात है। दरवेश हल दराज़ा हल तुंहिंजा सारा मौलवी मुंहिंजो हिकिड़ो सचल। जी जी हिकिड़ो मिसरो तव्हांखे वरी बिस्मिल्लाह यादि कयो ॿुधाए छॾियो। बिस्मिल्लाह नहीं बिस्मिल्लाह। जे दर्द में लो मचायो दिल दराज़ा थी पई हाय, क्या बात। नीह नाचूं नचायो दिल दराज़ा थी पई है दिल दराज़ा थी पई वाह वाह। होद हस्तीअ में न कुझु मोहब मस्तीअ सां मिलियो पंध सारो छो सजायो दिल दराज़ा थी पई वाह वाह। नीह नाचूं नचायो दिल दराज़ा थी पई वाह वाह। मन शबाना आलमाणी वाट शाहे इश्क जी वाह वाह। साईं जी जी पो सच सचल वारो कमायो दिल दराज़ा थी पई जबरदस्त। नीह नाचूं नचायो दिल दराज़ा थी पई। वाह वाह, क्या बात है। हाँ ओ सनम सोणो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा ओ सनम सोणो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा पिरीअ जे प्यार जी ख़ुशबू पिरीअ जे प्यार जी ख़ुशबू वठण वारा किथे मुड़ंदा ओ सनम सोणो हुजे साकी अची दिलबर ॾिए दर ते खिली जे खैर दर्शन जो पोइ प्यारा असां पारा पोइ प्यारा असां पारा वठण वारा किथे मुड़ंदा ओ सनम सोणो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा ओ सनम सोणो हुजे साकी ॾही मुंहं ते पिरी पड़दो भले गुज़रे ग़रीबनि खां ॾही मुंहं ते पिरी पड़दो भले गुज़रे ग़रीबनि खां लिके चाहे चंड साईं ककरनि में लिके चाहे चंड ककरनि में ॾिसण वारा किथे मुड़ंदा ओ सनम सोणो हुजे साकी पीअण वारा किथे मुड़ंदा सनम सोणो हुजे साकी। वाह नहीं वाह। चाहे दुनिया अमीर चवे कासाई थी कुहे हो सनम सोणो हुजे साकी। वाह 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 वाह। उस्ताद पें तो बड़ा छा तो पींदो पें तो आइयो हा बाबा लगे तो पछाड़ी में तो के वरी इश्क थियो आ। हा हा ये असांजो उस्ताद अली नमरी साहब इको साउंड जो साउंड ऑपरेटर ऐं फ़कीर तारीफ़ थोरो पंहिंजो वरी कराए छॾिजो दोस्तनि खे पंहिंजो वकील प्यारो चंद फ़कीर सचल साईं फुकर आहियूं। हा सचल साईं ते दोस्त तव्हांखे ख़ासि करे ॾिसंदा हूंदा जी, जी। ऐं असां वटि बि दोस्त ॾिसंदा इंशाल्लाह।
जी दोस्तों, उम्मीद तो ये व्लॉग पसंद आया होगा। सब्सक्राइब करना मत भूलें और बेल लाइक तो दबाना ही पड़ेगा आपको। बेल लाइक दबाओ और मेरे वीडियो देखो, ढेर सारे मेरे वीडियो देखो। उम्मीद तो आपको पसंद आएगा। अगर नए आए हो तो चैनल को फौरन सब्सक्राइब करो, घंटी लगाओ और देखते रहो ताहिर व्लॉग्स। अब दीजिए ताहिर भाई को इजाज़त। इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में मिलेंगे। पाकिस्तान जिंदाबाद।